आज रहड़कीला ॻोठ लाल बख्श मीराणी में गर्ल्स स्कूल न हुअण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाज कंदे न्याणियुनि लाइ नओं स्कूल तामीर कराइण ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां रिसुता ज़हीर सोमरो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं रड़की लग लाल बख्श मीराणी ॻोठ में, जिते कई ॻोठ वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत हिकु नंढड़ो जेको आहे छपरो क़ाइमु करे उनमें जेको आहे ॿारनि खे तालीम ॾेई रहिया आहिनि। अचो वधीक उन्हनि सां ॻोठाणनि सां बि ॻाल्हि कंदासीं ऐं शागिर्दनि सां बि ॻाल्हि कंदासीं। नालो अफ़सान आहे, मां 5 क्लास में पढ़ंदी आहियां। असांखे बिल्डिंग बि न आहे, असांखे बेंचूं बि न आहिनि। असांजो पंहिंजो पाण में ख़र्चो कंदी आहे ऐं हिते गर्मी में बि असां तंग थींदा आहियूं, सर्दी में बि असां तंग थींदा आहियूं। मुंहिंजो नालो सानिया मिलाणी आहे। असां वटि बिल्डिंग कोन्हे, असांखे बिल्डिंग खपे थी, फर्नीचर खपनि था। हीअ असांजो तक़रीबन 10-12 सालनि खां असांजो स्कूल हली रहियो आहे, जंहिंजे जो ख़र्चो आहे असां पाण करे रहिया आहियूं स्कूल ते। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो, न इनखे बिल्डिंग आहे, न इनखे बेंचा वग़ैरह फर्नीचर वग़ैरह कुझु बि न आहे। हिते गर्मी में बि ॿार तंग थींदा आहिनि, सर्दी में बि तंग थींदा आहिनि ॿार। मींहुं वसंदो आहे त उन दौरान बि त मोकल कई वेंदी आहे, गप थी वेंदी आहे, गप थी वेंदी। उनखां पोइ असांजे इलाइक़े में जीअं कंपनियूं थियूं, माड़ी गैस थी वई, FFC थी वई, एंग्रो थी वई, उन्हनि जे तरफ़ां बि असांजे स्कूल खे कुझु न ॾिनो आहे अञा ताईं। असांजो ॻोठ आहे लाल बख्श मीराणी, जंहिंमें स्कूल आहे ॾिसो, हिन में बिल्डिंग बि न आहे, छपरी आहे जेकी असां पंहिंजी मदद सां पाण ठाही आहे। नंढा नंढा ॿार पढ़ंदा आहिनि हिते। असां वटि का सहूलियत मौजूदु न आहे। काफ़ी माण्हुनि खे अपील बि कई आहे, कुझु थियो न आहे। जीअं कंपनी थियूं, कंपनी जी तरफ़ असांखे कुझु न मिलियो। माड़ी गैस, एंग्रो, FFC या आला उहिदेदार आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि असांखे कुझु न मिलियो। जेको बि कयो असां पंहिंजी मदद पाण कयो आहे। शागिर्द हुया, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं जेका ॻोठाणा हुया उन्हनि इहो बि चयो त हीउ स्कूल जेको आहे पंहिंजी मदद पाण ते असां हिकु छपरो क़ाइमु करे उन्हनि में 60 खां 70 ॿारनि जी तालीम ॾेई रहिया आहियूं ऐं हिते असांजूं पढ़नि थियूं, उन्हनि जी तालीम खे बचायो वञे। ऐं उन्हनि जेका हिते चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कई त जेको आहे ख़ुदा हिन तरफ़ थोरी नज़रसानी करे ऐं जेको इन्हनि ॿारनि जी तालीम बचाई वञे, फर्नीचर जी सहूलियत आहे, बिल्डिंग जी सहूलियत आहे, या उन्हनि खे मुहैया कई वञे जीअं उहो पंहिंजी सुठे नमूने सां तालीम पिराए सघनि। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सोमरो, मेरान TV न्यूज़, रड़की।